लाड़कानी भरसा ॻोठ बाहू में मक़तूल फिदा हुसैन जतियाल जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ऐं मक़तूल जे वारिसनि खे गिरफ़्तार करण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इशफाक़ अली सांडाणो। लाड़काणो लॻो ॻोठ भाऊ जतियाल जे माण्हुनि पारां पुलिस जी नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। इन मौक़े ते आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे जतियाल बिरादरी जे माण्हुनि एहसान जतियाल, ग़ुलाम हुसैन जतियाल ऐं ॿियनि चयो त हिकु महीनो अॻु ख़ानदानी ज़मीनी विरासत जे मामले ते फिदा हुसैन जतियाल खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो हो, जंहिं जो केस बाकराणे थाणे ते दाख़िल कयो वियो। पर अफ़सोस पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए उल्टो मक़तूल जे वारिसनि फरियादी खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे, जंहिं जी गिरफ़्तारी पुलिस अञा ताईं ज़ाहिर न कई आहे। 31 तारीख़ डिसंबर जी असांजो चाचा फिदा हुसैन शहीद कयो वियो आहे। असांजो पोइ थोरो पंहिंजो ज़ाती मसइलो ज़मीन जो 2 माण्हू 16 तारीख़ वठी SP पंहिंजी सरकारी ऑफिस में घुराए करे गुम कराए छॾिया आहिनि। न राब्तो आहे, न मोबाइल आहे, न कुझु। असांखे का ख़बर न आहे किथे रखिया अथई। उन जे बावजूदि पुलिस असांखे धमकियूं थी ॾिए त केस तो हथु खणो, न त तव्हांखे FIR कुड़ियूं FIR करे हीअं कंदासीं हूअं कंदासीं। असांजो इहो ई मुतालबो आहे त महिरबानी करे असुल मुजरिम गिरफ़्तार कया वञनि। SP साहब 16 तारीख़ मुंहिंजे बाबा ऐं मुंहिंजे सौट खे घुराए करे पंहिंजी ऑफिस में गुम करे छॾियो आहे ऐं 7 ॾींहं उन्हनि खे ज़ाहिर नथो करे ऐं ख़बर नथी पए अलाए किथे रखियो वियो उन्हनि खे, असांखे का ख़बर नथी पए। ऐं FIR फोती जो भाउ ऐं फोती जे पुट खे उन्हनि खे गुम कयो वियो आहे SP साहब। असांजे FIR ते कोई अमल न आहे। असांखे कुड़ियूं धमकियूं ॾेई चवनि था तव्हांखे असां गिरफ़्तार कराईंदासीं, तव्हांखे असां हीअं कंदासीं, तव्हां FIR ते हथु खणो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मामले जी शफ़ाफ़ इंक्वायरी कराए मुज़ाहिरनि खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन शहरियार अली ओडे सां गॾु इशफाक़ अली सांडाणो, आवाज़ TV न्यूज़ लाड़काणो।